जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सकरण प्रेस क्लब जे आंगन ते, जिते माज़ूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां स्पेशल एजुकेशन स्कूल फॉर सकरण जेको आहे हर साल 3 डिसंबर आलमी ॾींहं ते जागरता वॉक कढंदो आहे। अॼु बि इहो वॉक चांडिया पेट्रोल पंप खां शुरू थियो, जेको काज़ी सरफराज़ मेमन चौक तां थींदो। सकरण प्रेस क्लब पहुतो आहे। अचो त हिते जो उस्तादनि ऐं ॿारनि खां पुछूं था त वधीक हिन बारे में छा था चवनि। जेको आहे इंटरनेशनल डे ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटी जे हवाले सां जेको हर साल 3 डिसंबर ते निकिरे थो। अॼु पंहिंजे स्कूल गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन एंड रिहेबिलिटेशन सेंटर जे तरफ़ां असां कढियो आहे। हिन रैली जो मक़सदु आहे त असां जेको आहे डिसेबल पर्सन जे हवाले सां मुआशरे में, समाज में, पूरी दुनिया में, पंहिंजे सराउंडिंग में जेको आहे हिकिड़ी सुजाॻी पैदा कयूं, हिकिड़ी अवेयरनेस ॾियूं त हीअ बि जेके आहिनि इंसानी हक़ रखनि था, हीअ बि असांजो हिसो आहिनि, हीअ बि समाज जो हिसो आहिनि। हिननि खे बि जेके हक़ ॾियूं ऐं हिननि ॾांहुं तवजह ॾियूं, हिननि खे इग्नोर न कयूं। हिननि जे हक़नि जे बारे में जेको आहे असांखे सोचणु घुरिजे ऐं हिननि खे जेके ज़रूरियातूं हुजनि उन्हनि खे एक्सेस ॾियूं। हीअ सभु कुझु करे सघनि था, पर मसइलो इहो आहे त असां हिननि खे एक्सेस न ॾींदा आहियूं। असां जेकॾहिं जेका हिननि जी अहम ज़रूरत आहे, एक्सेस आहे हर जाइ ते पहुचण जी, उहा अवेलेबल कंदासीं त हीअ बि पंहिंजो समाज में पंहिंजो हिसो ॻंढे सघनि था सुठे नमूने सां। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हर साल जीअं हिन साल बि 3 डिसंबर ते वर्ल्ड डिसेबल पर्सन सां यकजहती जे तौर ते ॾियारो, आलमी ॾियारो मल्हायो वेंदो आहे। उन सिलसिले में असांजो इदारो गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन एंड रिहेबिलिटेशन सेंटर पीर ज़ाकरी बि हर साल हिकु अवेयरनेस वॉक चांडिया पेट्रोलियम सर्विसिस खां सकरण प्रेस क्लब ताईं ऑर्गेनाइज़ कंदो आहे। उन सिलसिले में असां सां ॿिया त सभु महिरबान गॾु हूंदा आहिनि, सिविल सोसाइटी, सियासी समाजी अॻुवान, पर ख़ासि करे असांजो प्रेस क्लब सकरण जिते असांजो सदाईं इख़्तिताम थींदो आहे। असांखे भरपूर जेको आहे सो हमेशह वांगुरु जीअं हिन दफ़े बि, हालांकि हिन दफ़े त सकाफ़ती ॾियारो इलाही सारी मसरूफ़ियतूं हुयूं, असांखे एतिरो कोन हो त, पर उन खां बावजूदि बि असांखे सकरण प्रेस क्लब वारनि वॾो मान ॾिनो। असीं थोराइता आहियूं ऐं हिन ॾींहं ते आऊं पंहिंजे स्टाफ, पंहिंजे प्रेस जे दोस्तनि, ख़ासि करे सकरण प्रेस क्लब वारनि जो थोराइतो आहियां ऐं हिकिड़ो मैसेज बि ॾियां थो त अॻिते बि हिननि डिसेबल पर्सन सां कंहिं बि उन ते सदाईं साईं वारा गाई साहब वारा त महिरबानी रहिया न हिकिड़े शॉर्ट नोटिस ते, पर अॻिते बि इहा उमेदु रखूं था, इहा ई जेको आहे सो गुज़ारिश रखूं था त असां सां इन ई तरीक़े सां। महिरबानी। स्पेशल एजुकेशन पीर ज़ाकरी नंबर 1। मां इन इदारो सां हर साल 3 डिसंबर ते हीअ ॾियारो मल्हाईंदा आहियूं माज़ूर ॿारनि जो। असां मजबूर आहियूं, पर मजबूर न आहियूं, माज़ूर आहियूं पर मजबूर न आहियूं। इन करे असां हीअ ख़ुशूसी प्रोग्राम हर साल ॾियारो मल्हाईंदा आहियूं। शुक्र तव्हांजी महिरबानी, प्रेस क्लब वारनि खे असांखे भली कार चऊं। महिरबानी तव्हांजी। त जेको ई मज़ूर ॿारनि जो अदारो आहे त हीअ असांजी सकरण जी ख़ुशकिस्मती आहे त असांजा ॿार हिते सुठे तरीक़े सां पढ़नि ऐं मज़ूर न केरु चवे ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजे अॻिते वधे जॉब करनि। अॼु जेको आहे आलमी ॾियारो आहे मज़दूरनि जो, तो इहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु जेको बि इदारो आहे, हीउ इदारो ई कमु करे पियो। आउं त उन्हनि खे सलाम पेश थो कयां त हिकिड़ा मज़दूर आहिनि, उन लाइ एतिरो ज़रूरी जेके हिते जा बाहैसियत आहिनि उहे हिन मज़दूरनि जी जेतिरी बि मदद कंदा उहा घटि आहे। ऐं वरी बि सलाम पेश थो कयां जिन जी ही अॻुवाणी जेकी टीम आहे उन्हनि खे सलाम पेश थो कयां जिन हिन मज़दूरनि जो प्रोग्राम हर साल कढंदा आहिनि। महिरबानी साईं। जीअं त ही डिसेबल ॿार आहिनि, ही सदे असां वटि हर दफ़े जेको आहे सो हर साल 3 डिसंबर ते हिते पहुचंदा आहिनि। हीअ रैली अॼु कढी आया आहिनि हिन ॾियारे सां ऐं असीं सकरण प्रेस क्लब तरफ़ां हिननि खे जेको आहे सो ख़ुशि आमदीद चऊं था। आई एम एक्स प्रेसिडेंट सकरण प्रेस क्लब। दुनिया में 3 डिसंबर माज़ूरनि जो आलमी ॾियारे जे तौर ते इहो असां ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सकरण में जेको इदारो कमु करे रहियो आहे, मां सम्झां थो सकरण जा माण्हू ख़ुशि नसीब आहिनि। उते हिकु बहितरीनु इदारो आहे, पंहिंजे माज़ूर ॿारनि खे हिते दाख़िल करायो। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं अॼोकी जागरता रैली में शामिल उस्तादनि ऐं महिमाननि जूं, जिन जो चवण हो त ही ॿार जेके आहिनि से माज़ूर ज़रूरु आहिनि पर मजबूर न आहिनि। इन करे असांखे बतौर इंसानियत हिननि जी हर हवाले सां मदद करण जी ज़रूरत आहे। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्हा सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरण।